घोड़ाबारी में उडेरो बैराज के पको करण खिलाफ आबादगारनि पारां लगायल धरणे जी कवरेज करण जे ॾोह में सहाफ़ी सैयद असद शाह बाडाई समेत 50 आबादगारनि ऐं हारियुनि ते केस दाख़िल करण खिलाफ सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी जे रिपोर्टर नौमान अली ख़्वाजा सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। छो घोड़ाबाड़ी मोहम्मद हसन पुताफ़ी उन जे मथां हिकु कूड़ी एफआईआर दाख़िल कई आहे जेको सरासर कलम ते वार आहे, सहाफ़त ते वार आहे। अहिड़ो जेकी वारदातूं इहा का नई ॻाल्हि न आहे, बल्कि पूरी सिंध में जेको सो इहो सिलसिलो जारी आहे। हितां जे IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह साहब सां गॾोगॾु SSP ठट्टो खे चूंडियल नुमाइंदनि खे बि इहा अपील था करियूं त अहिड़े मनमानी कंदड़ बताल SHO पुताफ़ी खे जेको सो हितां मुअतल कयो वञे। PS 78 घोड़ाबारी जो इलाइक़ो आहे, इते सूरत हाल इहा आहे जो सहाफ़त करणु वॾो ॾुखियो पेशो थी वियो आहे। को हक़ सच लिखे थो त हुन जे मथे जड़तू केस दाख़िल कया वञनि था ऐं असां जेको सो अपील कंदासीं SSP खे ऐं IG सिंध खे त ख़ुदारा नोटिस वठो। उडेरो बैराज ते कल्ह एहतजाज कयो, आबादगारनि उन जी कवरेज कईसीं, पको थियण खिलाफ़ जेको सो एहतजाज हो उन जी कवरेज कईसीं। उन तां SHO मच्छरजी पियो जेको ख़ुदि मनशात फ़रोश आहे, मनशात जूं मंथलियूं वठे थो SHO। असां IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खे इहा अपील कंदासीं त हिन मनशात फ़रोश SHO खे घोड़ाबाड़ी तां फ़ौरन हटायो वञे। पुलिस जी जेकी आहे मारामारी या कुझु ग़लति ॻाल्हियूं से बंदि कयूं वञनि, छो त असां सहाफ़त जो दाइरो हेसि ताईं महदूद कोन रखियो आहे, वर ग़ुलाम अला न आहे। पर जेकॾहिं इन पुलिस जी रोकराम न थी या कूड़ा केस ख़तमु न कया विया त पूरी सिंध जा सहाफ़ी सरापा एहतिजाज बणिया।